नाज़रीन आम ख़बर जगह शेयर कंदा रहूं। नापरकोट वारे इलाइक़े में SSP शिकारपुर की हिदायतुनि ते ASSP शिकारपुर सैयद फाज़िल हुसैन शाह की अगवानी में 5 APC चेन मशीनूं साण करे सवें पुलिस अमले की मदद से ऑपरेशन किया वियो। शिकारपुर पुलिस पारां जंगल तेगाणी, खैरू तेगाणी, सुखियो तेगाणी के ठिकाणनि ते चढ़ाई कई वई। दौरान चढ़ाई धाड़ेलनि पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी। पुलिस पारां जवाबी फायरिंग कई वई ऐं रागी लांचर फायर थियण सबब इलाइक़े में खौफ़ हिरास पकड़ी वियो। पुलिस पारां धाड़ेलनि के ठिकाणनि के बाहि ॾेई साड़ियो वियो। आख़िरी इतलाउनि ताईं पुलिस ऐं धाड़ेलनि विच में फायरिंग जो सिलसिलो जारी हो, जॾहिं त कंहिं बि जानी नुक़सान जा इतला न मिलिया आहिनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।